ज़ालिम जो मौत। के नदी के किनारे ते एक तमाम वॾो बड़ जो वण हो। उन वण जूं तमाम घणियूं शाखूं हुयूं। बड़ बि क़दीम ज़माने जो हो। वॾा ॻाल्हियूं कंदा आहिनि त उन दौर में जानवर हिक ॿिए सां ॻाल्हियूं कंदा हुआ। उन बड़ ते कांग ऐं कांगण रहंदा हुआ। हिननि वण जे हिक थुड़ ते मज़बूत कखनि जो आखेरो जोड़ियो हो, जेको क़दीम ज़माने खां क़ाइमु हो। वण जे उन थुड़ जे पाड़ में नांग ऐं नांगण जो बि ॿिर हो। हिक वण ते हिक ॿिए वेझो रहण करे नांग ऐं कांग हिक ॿिए जा सुठा दोस्त ऐं पाड़ेसिरी थी विया। हिक ॾींहुं सख़्तु झक ऐं वाचूड़ो अची लॻो। उन वक़्तु नांगण ॿाहिरि खाधे लाइ वयल हुई। जीअं ई मोटी पिए त रस्ते में हिकु पिपर जे वण जो ॾार संदसि मथां किरी पियो। नांगण ॻरे ॾार हेठियां अचण जे करे उन्हीअ महल चीपाटजी मरी वई। परियां बड़ जे मथां वेठल कांगन उहो माजरो ॾिसी रड़ियूं कूकूं करे नांग खे संदसि नांगण जी मदद लाइ सॾु कयो। नांग पूराटियल ॾार जे ॿिरड़ मां निकिरी किरियल ॾार जे हेठां लेथड़ियूं पाए रस्ते ठाहिण जी कोशिश कई, पर उन खां अॻु संदसि नांगण जो साहु निकिरी चुको हो। नेठि नांग माठ मिठोड़ी में मोटी पंहिंजे ॿिरड़ में आयो। नांगण जे हिन ओचिते मौत जे करे खेसि बेहद ॾुख ऐं कावड़ लॻी। हिन जे सुठनि दोस्तनि ऐं पाड़ेसिरी कांगन हिन ॾुखे वक़्त में नांग जी दिलि वठण जी ॾाढी कोशिश कई। ॿिए ॾींहुं तूफ़ान झको थियो। ककर टिड़िया पखड़िया। आसमान पहिरीं वांगुरु नीरो ऐं साफ़ थी वियो। नदी वारे पासे खां थधिड़ी हीर लॻण शुरू थी, जंहिं में सावन पननि सां टारियूं लुॾण लमण लॻियूं। पखी पंहिंजे आखेरनि मां निकिरी हवा में फेरियूं पाइण ऐं लातियूं लवण लॻा। उन ॿेले जा रहाकू जानवर पिण पंहिंजनि चरनि मां ॿाहिरि निकिरी ख़ुशी सां साह पटण लॻा। कांग ऐं कांगण पंहिंजे आखेरे मां निकिरी पंहिंजे दोस्तनि सां मिलण लाइ ॿेले जे ॿिए हिसे ॾांहुं उॾामी विया, ख़ासि करे पाण जहिड़े ॾाहे हमरा लूमड़ ॾे, जेको संदन सभ में सुठो दोस्त हो। हिननि लूमड़ सां मिली खेसि नांग ऐं नांगण जे बारे में ॿुधायो त कीअं वेचारी वण जे हेठियां अची मरी वई। वापसी ते रस्ते तां पंहिंजे नंढनि बचनि लाइ कांग पंहिंजी चोंभ में कुझु कीअं खयां, जेकी पंहिंजे घर पहुची हू पंहिंजनि बुखायल बचनि खे खाराईंदा हुआ। हिन भेरे जॾहिं हू पंहिंजे आखेरनि में पहुता त उहो ॾिसी वाइड़ा थी विया त संदन आखेरो बचनि खां ख़ाली हुयो। खेनि यकीन ई न आयो त ईअं बि थी सघे थो। हिननि घणो ई हेॾां होॾां पंहिंजनि बचनि जी ॻोल्हा कई। जिन खे उॾामण लाइ अञा खंभ बि न आया हुआ, उहे केॾां विया, पर चौधारी कुझु बि न मिलियो। हू मायूस थी पंहिंजे पाड़ेसिरी दोस्त नांग वटि पहुता। साणसि सॼो अहवाल सरबस्तो करे पंहिंजनि बचनि जो पुछियो। नांग हिकदमि खोराई सां जवाबु ॾिनो, हू को संदन बचनि जो चौकीदार आहे छा, जंहिंखां पुछण आया आहिनि। जेकॾहिं बचा एॾा प्यारा हुआ त अकेलो न छॾे वञो हा। साईं कांगन खे नांग जी अहिड़ी ॻाल्हियुनि ते बेहद ॾुख थियो। वक़्त सां गॾु कांग आहिस्ते आहिस्ते नेठि सबर करे वेही रहिया। कुझु महीननि बैदि आनंद जो फोटाड़ो थियो। संदन आखेरो नंढनि नंढनि बचनि सां वरी भरिजी वियो। ॾिसी खेनि तमामु घणी ख़ुशी थी ऐं खाइनि पुराणो सदमो बि विसरी वियो। ॿारनि जी सार संभाल लाइ हू हाणे बेहद ख़बरदार रहण लॻा। ॿिन्हीअ मां जॾहिं हिकिड़ो खाधे जी ॻोल्हा लाइ निकिरंदो हो त ॿियो बचनि जी संभाल लाइ आखेरनि में ई तरसी पवंदो हो। पर हिकु ॾींहुं अहिड़ो इतफ़ाक़ थियो जो ॿिन्ही कांगन खे हिकु ई वक़्तु पंहिंजे माइटनि सां मिलण लाइ निकिरणो पियो, जेके नदी जे ॿिए पासे रहियल हुआ।
शाम जो जॾहिं हू पंहिंजे घर वापसि मोटिया त हिकु दफ़ो वरी संदन आखेरो ख़ाली ख़ाली हुयो। संदन सभु बच्चा ग़ाइब थी चुका हुआ। सॼो ओसो पासो ॻोल्हण ते बि पतो पइजी न सघियो। बच्चा न मिलण करे माउ वाका करे रोअण लॻी। सईं, बच्चा त कांग खे बि प्यारा हूंदा आहिनि। ॿिए ॾींहुं हिन पंहिंजे मुड़ुस कांग खे चयो, ॿारनि जी सलामती लाइ हाणे खेनि हितां लॾणो पवंदो। उन वण मां लॾो पटे कंहिं ॿिए वण में आखेरो ठाहिणो पवंदो, जिते हिफ़ाज़त सां ॿारनि खे निपाए वॾो करे सघिजे। हिननि खे पक थी वई त संदन गैर हाज़िरी में नांग ई संदन बच्चा गिड़काया आहिनि। पर पीउ कांग ख़तरे खां भॼण बदिरां उन सां मुक़ाबिलो करणु चाहियो थे। कांग चयो त असां केतिरनि ई सालनि खां हिन वण में रहंदा अचूं, हाणे नांग खे बि सबक़ु सेखारणो पवंदो। उन लाइ हू पंहिंजे पुराणे दोस्त लूमड़ वटि विया। लूमड़ कांग जे ॾुख भरी ॻाल्हि ॿुधी कुझु देरि सोच में पइजी वियो। आख़िरकार हिन जे दिमाग़ में हिकु रिथ आई। हिन पंहिंजे दोस्तनि खे वेझो सॾे चयो, हिन घाटे ॿेले जे ॾूराहीं कुंड वटि हिकु वॾे महल में बादशाह सलामत रहे थो। हुनखे हिकु धीउ आहे जंहिंसां हुनखे बेहद घणो प्यारु आहे। उहा शहज़ादी वेंझण लाइ रोज़ानो भर वारी ढंढ ते वेंदी आहे। हाणे तव्हां ईअं करियो जीअं सम्झायांव थो। लूमड़ सॼी ॻाल्हि कांगनि खे सम्झाई ऐं चयाईं, उमेद त उन ज़ालिम नांग खे पंहिंजे कीए जी सज़ा मिली वेंदी। ॿिए ॾींहुं सईं कांग ढंढ जे किनारे ते पहुता। थोरी देरि बैदि शहज़ादी पंहिंजे साहेड़ियुनि सां गॾु ढंढ ते आई। हिन पंहिंजा कपिड़ा लाथा ऐं सोनी तंद वारो हीरनि जो हार लाहे कपिड़नि जे ढेर मथां रखियो। पोइ शहज़ादी जीअं ई वेंझण लाइ ढंढ में टिपो ॾिनो, कांगण पंहिंजे चोंब में हार खणी पंहिंजे आखेरनि ॾे वठी उॾाणी। पीउ कांग उते तरसी शहज़ादी जे नौकरियाणियुनि ऐं चौकीदारनि जा तासुर ॾिसण लॻो। सईं, हिकु चौकीदार कांगण खे शहज़ादी जो हार खणी वेंदे ॾिसी वरितो ऐं रड़ियूं करे यकदमि ॿियनि खे बि ॿुधायो। अहिड़ी तरह सभु लठियूं खणी कांगण पुठियां डोड़ण लॻा। जेका हार चोंब में झले सभ खां मथां मथां अॻियां उॾामंदी वई। कांग ज़ोर सां कां कां करे चौकीदारनि जो ध्यानु कांगण ॾे छिकाईंदो रहियो। चौकीदार ढंढ जे किनारे खां वठी ॿेले ताईं कांगन पोयां डोड़ंदा आया। रस्ते ते केतिरा ई दफ़ा हू थिड़िया थाबड़िया, पर अख कांगण में हुयनि। माउ कांगण पंहिंजे आखेरनि वटि अची पहुती। हेठियां चौकीदार बि अची गॾु थिया। कांगण वॾी चालाकी सां हार खे उन सुराख में खणी केरायो जंहिंमें नांग रहियल हो। तेसिताईं साईं मुंहिंजा कांग बि अची पहुतो ऐं ॿई ॼणा परे खां वेही तमाशो ॾिसण लॻा त चौकीदार कीअं नांग जे ॿिर मां हीरनि जो हार था कढनि। जंहिं वक़्तु नांग जे ॿिर में कांगण हार केरायो, उन वक़्तु नांग घाटी निंड में सुतल हो। हार संदसि भर सां अची किरियो। चौकीदार वण अॻियां पहुता, तॾहिं बि नांग बेख़बर सुतो रहियो। हिकु चौकीदार लकण सां हार खे ॿाहिरि कढण जी कोशिश कई। लकण हार खे लॻण बदिरां नांग खे लॻो हू कावड़ मां ॿाहिरि निकिरी आयो। चौकीदारनि जी नांग ते जीअं ई नज़र पई त लठियुनि ऐं बाठनि जो वारो वार थी वियो। उते ई खेसि ढेर करे छॾियो ऐं पोइ चौकीदार शहज़ादी जो हार खणी रवाना थी विया। अहिड़ी तरह ज़ालिम नांग जो मौत थियो ऐं कांग हाणे बेफ़िकर थी ज़िंदगी जा बाक़ी ॾींहं पंहिंजे ई आखेरनि में गुज़ारण लॻा। हिन कहाणी मां असांखे सिखण लाइ अहम नसीहतूं मिलनि थियूं। ज़िंदगी में दोस्ती ऐं पाड़ेसिरी जी अहमियत सम्झो, पर हर रिश्तो एतमाद ऐं ईमानदारी ते क़ाइमु रखो। ॾुखियनि हालतुनि में जज़्बाती थियण बजाए सब्र ऐं हिकमत सां कमु वठो, छो त अकुल ई मसइलनि जो हल आहे। ज़ुल्म ऐं नाइंसाफ़ी खे बर्दाश्त करण बदिरां उन ख़िलाफ़ हिकमत अमली सां आवाज़ उथारियो। पंहिंजनि प्यारनि जी हिफ़ाज़त लाइ सदाईं ख़बरदार ऐं मुहतात रहणु ज़रूरी आहे,
छो त बेपरवाही नुक़सान जो सबबु बणिजी सघे थी। ज़िंदगी में इंसाफ़ ऐं सचाई जो फ़िलसफ़ो इख़्तियार कयो, छो त आख़िरकार हर अमल जो नतीजो साम्हूं अचे थो, हाणे सुठो अमल हुजे या बुरो। ज़िंदगी में सब्र, हिकमत ऐं सचाई सां अॻिते वधण ई असल कामयाबी आहे। दोस्तो, असांजी ही कहाणी तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी त पंहिंजे दोस्तनि ऐं भाइरनि ॾांहुं शेयर कयो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो, बेल आइकन खे प्रेस कयो त जीअं असांजी हर नई नोटिफिकेशन तव्हां ताईं पहुची सघे। वस्सलाम।